अस्सलामुअलैकुम नाज़रीन। सॉप सीरियल पापनगर जंहिंजे नई दड़ क़िस्त में अव्हांखे ॾिसण वटां मिलंदो त बिठल ॻोठ मां हमेशह जे लाइ लॾे वेंदो, छो जो उनखे मतिलबु त मल्हार जे पीउ सॼे ॻोठ में ज़लील ऐं ख्वार करायो, रुसवा करायो आहे। मतिलबु त राबेल बि हाणे मतिलबु त हद खां वधीक मल्हार खां नफ़रत कंदी, छो जो मल्हार जे पीउ मतिलबु त उनखे ज़लील ऐं ख्वार करायो आहे ऐं मल्हार बि मतिलबु त उन खां ग़लतीअ जी माफ़ी वठंदो, पर राबेल कॾहिं बि उनखे माफ़ कोन कंदी ऐं मतिलबु त मल्हार जो पीउ बि मतिलबु त उन्हनि ॾांहुं लंघे वेंदो। मतिलबु त हू बि पंहिंजे कयल ग़लतीअ जी माफ़ी वठंदो, पर हू मिठल कॾहिं बि मतिलबु त इन्हनि खे माफ़ कोन कंदो। ऐं अॻिते ड्रामे में इलाही ज़बरदस्त मज़ो हूंदो ऐं अॻिते अव्हांखे इहो बि ॾिसण वटां मिलंदो त कमीणो बालाजी खान मतिलबु त प्लानिंग करे राबेल खे मतिलबु त अगवा करण जी कोशिशि कंदा, पर कॾहिं बि हू राबेल खे अगवा करे कोन सघंदो। ऐं अॻिते ड्रामे में इलाही ज़बरदस्त छेड़ो बि हूंदो ऐं रावल मतिलबु त मल्हार मस्तु मिली करे मतिलबु त बालाजी खान जो कमु तमामु कंदा ऐं मतिलबु त अॻिते हली अलावारायो बि मतिलबु त मारिजी वेंदो रईस बालाज खान जे माण्हुनि खां ऐं अॻिते हली मतिलबु त रावल मतिलबु त उनजी सीट संभालींदो ऐं अॻिते हली ड्रामे में इलाही ज़बरदस्त मज़ो हूंदो। उमेद आहे त हिन वीडियो मूंखे पसंदि आयो हूंदो। जे वीडियो पसंदि आयो हुजे त वीडियो खे लाइक ऐं चैनल खे सब्सक्राइब करणु न विसरींदा। मिलंदासीं कंहिं नई वीडियो में, तेसिताईं मूंखे ॾींदा इजाज़त। अल्लाह हाफ़िज़।